जी दोस्तों, त असीं YT स्टूडियो जी जेका आहे उहो अॼु पार्ट 2 जी वीडियो ठाहे रहिया आहियूं। हिन खां पहिरीं जेको आहे उहो असीं पार्ट 1 ठाहे चुका आहियूं, जंहिंमें असां सिखियो त YT स्टूडियो में ट्रेंड्स ते वञी असीं उहे कीअं सर्च करे सघूं था, त जीअं असांखे ट्रेंडिंग टॉपिक्स जेके आहिनि उहे मिली सघनि पंहिंजी वीडियोज़ जे लाइ। ऐं उतां खां असीं जेको आहे पंहिंजे वीडियो जे लाइ टाइटल ऐं उन जे लाइ कीवर्ड्स जेके आहिनि उहे असीं उतां खां ॻोल्हे सघूं। ऐं हाणे पाण जेको हलूं था पार्ट 2 जी तरफ़, ऐं उन में पाण ॾिसंदासीं त कीअं जेको आहे उहो असीं पंहिंजी वीडियो जी परफॉर्मेंस खे जेको आहे उहो मॉनिटर करे सघूं था, त जीअं असांजूं अचण वारियूं वीडियो जेके आहिनि उहे बहितर खां बहितर परफॉर्म करे सघनि। त हलूं था मोबाइल जी स्क्रीन। हाणे जेको आहे उहो असीं हिते हलंदासीं कॉन्टेंट टैब में, जेको एनालिटिक्स में बि असीं पहिरीं ओवरव्यू डिस्कस करे आया हुआसीं, ऐं हाणे पाण हिते हलंदासीं कॉन्टेंट टैब में। जीअं तव्हां हिते पाण कॉन्टेंट टैब में अचूं था, हिते असांखे पहिरीं जेको आहे उहो शो करे थो एवरेज व्यू ड्यूरेशन, मतिलबु तव्हांजी जेके वीडियोज़ आहिनि उनखे माण्हू केतिरनि मिंटनि ताईं ॾिसनि पिया। जीअं मुंहिंजी एवरेज व्यू ड्यूरेशन जेको आहे उहो हिते ॿुधाए पियो 4 मिंट 18 सेकेंड तक एवरेज जेको आहे उहो माण्हू ॾिसनि पिया। ऐं टॉप वीडियोज़ व्यूज़ लास्ट 28 डेज़, माना गुज़िरियल जेका 28 ॾींहं आहिनि उन्हनि में सभिनि खां वधीक जेके आहिनि व्यूज़ कहिड़ी वीडियोज़ ते आया आहिनि, उहे जेके वीडियोज़ हूंदियूं उन्हनि ते नंबरवार जेके आहिनि उहे ईंदियूं। जीअं हिन में जेका पहिरीं वीडियो रखी हुई उन ते तक़रीबन 150 जे क़रीब व्यूज़ अची चुका आहिनि, ऐं उन खां पोइ ॿी जेका वीडियो रखी हुई पाण उन ते तक़रीबन 40 जे क़रीब व्यूज़ आया आहिनि। उन खां पोइ तव्हां हलंदव त हिते ई थोरो इम्पोर्टेंट आहे त एक्सटर्नल साइट्स आर ऐप, उहे कहिड़ियूं ॿाहिरियूं ऐप या साइट्स आहिनि जितां तव्हांखे जेको आहे उहे व्यूज़ मिलनि पिया। जीअं हिते पाण ॾिसी सघूं था त व्हाट्सअप था मिलिया आहिनि पाण खे, ऐं whatsapp.com था मिलिया आहिनि पाण खे, व्हाट्सअप ऐप बिज़नेस तां मिलिया आहिनि, क्रिएटिव स्टूडियो तां असांखे मिलिया आहिनि, ऐं गूगल एंड्रॉइड तां जेको आहे उहे असांखे हिन ते व्यूज़ मिलिया आहिनि। ऐं इन में अञा बि तव्हां ॾिसंदो त हिते ॿिया बि कुझु जेके आहिनि उहे ऑप्शन आहिनि, जीअं हाउ व्यूअर्स फाइंड यूअर वीडियो, माण्हू जेके आहिनि उहे तव्हांजी वीडियो ताईं कीअं पिया पुॼनि या उहे कीअं पिया तव्हांजी वीडियोज़ खे ॻोल्हनि। जंहिंमें चए थो एक्सटर्नल तक़रीबन 41%, ब्राउज़ फीचर 29%, ऐं इहा पंहिंजे SEO जेका पाण पहिरीं वीडियो में सिखी उन जी कामयाबी पाण खे हिते नज़र अचे थी त पंहिंजे चैनल जी ॿी वीडियो खे यूट्यूब जेको आहे उहो ब्राउज़ फीचर में आंदो आहे। ऐं हथा की दोस्तनि जूं तक़रीबन 9 चैनलनि ते 20-25 वीडियो अपलोड थियल हूंदियूं आहिनि, तॾहिं ब्राउज़ फीचर में उहे कोन थियूं वञनि। ऐं उन खां पोइ अगरि पाण हिते क्लिक करे ॾिसंदासीं त हिते असांखे जेको आहे उहो यूट्यूब जे ॿियनि कहिड़नि फीचर्स मां असांखे व्यूज़ मिलिया आहिनि। जीअं एक्सटर्नल जेके पाण पहिरीं ज़िक्र कयूं ॿाहिरियूं, उन खां पोइ ब्राउज़ फीचर मां असांखे व्यूज़ मिलिया आहिनि। उन खां पोइ अदर यूट्यूब फीचर्स, चैनल पेजिस, यूट्यूब सर्च, डायरेक्ट आर अननोन, सजेस्टेड वीडियो। इहा तमामु वॾी पंहिंजे लाइ कामयाबी जी ॻाल्हि आहे त हिकु नए चैनल ते जेको आहे उहो यूट्यूब जेको आहे उन जी वीडियो खे सजेस्ट में आंदो आहे। उन खां पोइ वीडियो कार्ड्स। हाणे वीडियो कार्ड्स छा हुआ, इहे जंहिं टाइम पाण वीडियो अपलोड करण जी वीडियो रखंदासीं त उन में सिखंदासीं त वीडियो कार्ड कीअं ऐड कबा आहिनि। जीअं तव्हां ॾिसी सघो था त उन तां पाण खे हिकु व्यू जेको आहे उहो मिलियो आहे। त पाण खे कोशिशि करे पंहिंजी SEO अहिड़ी करणी आहे त असीं का हिकिड़ी सिंगल बि अगरि किथां हिकिड़ो बि असांखे व्यूज़ अचण जो चांस हुजे त उहो असीं मिस न करियूं, स्पेशली न्यू चैनल्स, तॾहिं ई पाण जेको आहे उहो ग्रो करे सघंदासीं ऐं ॿियनि सां मुक़ाबिलो करे सघंदासीं ऐं पंहिंजी वीडियोज़ खे जेको आहे उहो प्रोमोट करे सघंदासीं। बैक हलूं था ॿियनि ऑप्शन्स जी तरफ़। ही पाण ज़िक्र कयो हाउ व्यूअर्स फाइंड यूअर वीडियो, माण्हू तव्हांजी वीडियो खे कीअं ॻोल्हे लहनि पिया। उन खां पोइ हिते अञा ॿिया फीचर्स आहिनि, जीअं एक्सटर्नल साइट आर एप्स, इहो पाण ज़िक्र करे हलियासीं। उन खां पोइ आहे यूट्यूब सर्च टर्म। यूट्यूब सर्च कहिड़ी जेको पाण उते ॾिठो त यूट्यूब सजेस्ट में या ब्राउज़ फीचर में आंदो आहे, त उन कहिड़े जेको आहे पंहिंजा कीवर्ड्स जेके आहिनि उहे खयां आहिनि ऐं उनखे सर्च में आंदो आहे। जेको हिन आंदो आहे यूट्यूब स्टूडियो ऐप, उन सां मुतलिक़ जेके माण्हू कीवर्ड सर्च कनि पिया उते ई पंहिंजी वीडियो खे जेको आहे उहो आणे पियो। उन खां पोइ कॉन्टेंट सजेस्ट यू, मतिलबु कहिड़ो कॉन्टेंट आहे जेको तव्हांजी वीडियो खे खणी हले पियो। इहो थोरो इम्पोर्टेंट हूंदो आहे, इन जे करे जो हिते तव्हांखे इहा शइ पॉइंट आउट करणी आहे त असांजी वीडियोज़ किथे ग़लति वीडियो सां गॾु सजेस्ट कोन पियूं थियनि, यानी माण्हू का ॿी शइ पिया ॻोल्हनि ऐं उते असांजी वीडियोज़ अचनि पियूं, यानी अहिड़ी जॻह ते अचनि पियूं जेके असांजी वीडियो सां उहा कैटेगरी बिलोंग नथी करे। त पोइ इन जो मतिलबु हूंदो त असांजी SEO में किथे कमी कोताही आहे, उहा तव्हां पहिरीं वीडियो ॾिसी उनखे जेको आहे दुरुस्त करे सघो था। उन खां पोइ प्लेलिस्ट फीचर्स यू,
हिते पाण अञा ताईं हिन चैनल ते का प्लेलिस्ट कोन ठाही आहे। ऐं तव्हांखे सजेस्ट कंदुसि त तव्हां प्लेलिस्ट ज़रूरु ठाहियो। कॾहिं कॾहिं पूरी जी पूरी प्लेलिस्ट ई वायरल थी वेंदी आहे ऐं उतां खां बि असांखे व्यूज़ अचण जा चांसिस हुजनि था। उन खां पोइ की मोमेंट्स फॉर ऑडियंस रिटेंशन, हिते तव्हांखे थोरा घणो सम्झणो आहे। जीअं पहिरीं हिते क्लिक थियो पियो आहे इंट्रो, जंहिंमें जेको आहे उते ॿुधाए थो स्टिल वॉचिंग एट 30 सेकेंड, माना अञा ताईं काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हांजी वीडियो खे सिर्फ़ु 30 सेकेंडनि ताईं यानी अधु मिंट ताईं ॾिसनि पिया। ओड़नि माण्हुनि जो तादादु जेको तक़रीबन 51% आहे, यानी अधु असांजी ऑडियंस जेका आहे उहा सिर्फ़ु 30 सेकेंड ते ई असांजी वीडियोज़ खे छॾे वञे थी हली। उन जी हिकिड़ी बेसिक वजह आहे, या हिकिड़ी चइजे त माने जेको असांखे कीवर्ड नुक़सानु ॾिए पियो उहो इहो ॾिए पियो यूट्यूब सिखो। त हाणे सेम अगरि को उर्दू में बि जेकॾहिं इहो केरु माण्हू कीवर्ड सर्च करे पियो त लॻभॻि उर्दू में बि ईअं ई तक़रीबन मिलंदड़ जुड़ंदड़ स्पेल ठहंदी वञे। जीअं को चाहे थो यूट्यूब सीखो त उहो उर्दू में तक़रीबन अहिड़े टाइप ते ई लिखिबो। त हू जीअं अचनि था उहो क्लिक कनि था, वरी जंहिं टाइम वीडियो जी जेका आहे लैंग्वेज सिंधी ॾिसी त पोइ वीडियो छॾे था वञनि। तंहिंजे करे शायदि जेको तक़रीबन 51% ऑडियंस जेका आहे उहा असांजी 30 सेकेंड ते ई वीडियोज़ खे छॾे पई। उन खां पोइ नेक्स्ट टैब जी तरफ़ पाण हलंदासीं। हिन में हिते असांखे ॿुधाईंदो आहे तव्हांजे वीडियो ते टोटल घणा सब्सक्राइबर आहिनि, तक़रीबन 20 जे क़रीब। इहे केॾीमहिल वधनि बि पिया, केॾीमहिल के माण्हू वरी अनसब कनि था त उहे वरी लाइनूं जेके आहिनि उहे घटिजनि बि थियूं। उन खां हिते ई साइड में जेको आहे उहो ॿुधाए थो यूनिक यूज़र्स, उहे कहिड़ा आहिनि जेके नवां माण्हू तव्हांजे चैनल ते आया आहिनि। ऐं हिते हिन लाइन में जेको आहे उहो ॿई ॾींदो। जीअं पहिरीं तव्हां ॾिसी सघो था रिटर्निंग व्यूअर्स, उहे व्यूअर्स आहिनि जेके अॻु में बि पंहिंजे चैनल ते आया हुआ ऐं उन्हनि पंहिंजियूं वीडियोज़ ॾिठियूं हुयूं, उहे वरी आया आहिनि। ऐं उन खां पोइ वरी ॿुधाए थो न्यू व्यूअर्स, त हिते जेके आहिनि नवां जेके आहिनि ॾिसंदड़ उहे कहिड़ा तव्हांजे चैनल ते आया आहिनि। उन खां पोइ आहे व्हेन यूअर व्यूअर्स आर ऑन यूट्यूब। हिते असांखे ॿुधाईंदो आहे त जेके तव्हांजे ॾिसंदड़ आहिनि, जेके तव्हांजा व्यूअर्स आहिनि, तव्हांजी जेका ऑडियंस आहे उहा कहिड़े टाइम ते यूट्यूब ते हुजे थी। उन जे लाइ ऐं हिते हिकिड़ो स्क्रीनशॉट जेको आहे उहो लॻाए। हीअ अञा नओं चैनल आहे त हिन जी एतिरी अञा हिस्ट्री क्रिएट कोन थी आहे, त हिते आऊं अलॻि सां जेको स्क्रीनशॉट लॻाए उन ते तव्हांखे सम्झायां थो त हिते छा हूंदो आहे। जी दोस्तों, हिते जीअं तव्हांखे ॿुधाए थो, जीअं मथे जेको आहे हिन में पहिरीं फर्स्ट में जेको आहे एम लिखियलु अचे थो, TW एम, यानी मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे एंड संडे। ईअं हिते ॾींहं लिखियलु अचनि था। उन खां पोइ 00, उन खां पोइ 6 ऐं 12 ऐं 18, हीअ 24 कलाकनि वारे टाइम जे फॉर्मेट तहत हले थो। जीअं त 12 खां पोइ 24, पोइ वरी जेको 24 खां पोइ वरी 00 खां पोइ हिन में हिकु वारी कहाणी जेका आहे उहा हलंदी आहे। त हिन में तव्हां ॾिसी सघो था त हिते असांखे इहा शइ सम्झण में ई चार्ट मदद कंदो आहे त तव्हांजा व्यूअर्स जेके आहिनि उहे कहिड़े टाइम ते जेको आहे यूट्यूब ते वधि खां वधि हुजनि था। जीअं हिन में जेको आहे उहो ॿुधाए थो त 12 बजे खां पोइ जेको आहे उहे तुंहिंजा व्यूअर्स जेके आहिनि उहे चैनल ते वधीक हुजनि था। ऐं मंडे वारे ॾींहुं जेको आहे उहो तक़रीबन 1 बजे खां पोइ, ऐं बाक़ी जेकॾहिं अंगारे जे ऐं अरबा जे ॾींहुं तक़रीबन 12 बजे खां पोइ जेके आहे हिननि ते व्यूअर्स जेके आहिनि उहे हिन जा वधीक हुजनि था। इन सां असांखे इहो सम्झण में मदद मिलंदी आहे त असांजा व्यूअर्स कहिड़े टाइम ते हुजनि था। जी, त उन खां पोइ जेको आहे उहो अचे थो डिवाइस टाइप। तव्हांजी वीडियोज़ जेके आहिनि उहे कहिड़े क़िस्म जी डिवाइसुनि ते ॾिठा वञनि था, इन सां असांखे हेल्प मिले थी त असांखे पंहिंजियूं वीडियोज़ जेके आहिनि उहे कहिड़ी क्वालिटी में रखणु खपनि। जीअं हिते असां वटि 99.8% उहे माण्हू आहिनि जेके मोबाइल तां ॾिसनि था, ऐं 0.2% जेके आहिनि चंद माण्हू अहिड़ा आहिनि जेके असांजी वीडियो खे जेको आहे उहो कंप्यूटर जे थ्रू जेके आहिनि उहे ॾिसनि था। उन खां पोइ इन पहिरीं जेको पाण मोबाइल ऐं कंप्यूटर जो ज़िक्र कयो, इन सां असांखे आइडियो थींदो आहे त असीं कॉन्टेंट कहिड़े टाइप जो ठाहियूं, असांजी ऑडियंस जेका आहे उहा कहिड़े क़िस्म जी आहे। उन खां पोइ हिते एज जो ॿुधाए थो त कहिड़ी एज जा माण्हू जेके आहिनि उहे तव्हांजे चैनल खे ॾिसनि था। इन सां असांखे इहा हेल्प मिलंदी त असीं जेको आहे कॉन्टेंट उन एज कैटर खे नज़र में ॾिसी ठाहियूं त उन मां असांखे अंदाज़ो मिले। उन खां पोइ जेंडर वाइज़ हिते ॿुधाईंदो त तव्हांजी वीडियोज़ जेके आहिनि उहे मेल केतिरो ॾिसनि पिया, फीमेल केतिरो ॾिसनि। उन खां पोइ जियोग्राफी, त तव्हांजी वीडियोज़ कहिड़े मुल्कनि में ॾिठी वञे पई, जंहिंमें 68.2% जेको आहे उहो पाकिस्तानी व्यूअर आहिनि। छो जो असां सिंधी में ठाही आहे त वधीक माण्हू जेके आहिनि उहे सिंध में रहनि था, त उहो पाकिस्तानी तंहिंजे करे हिते काउंट थिए पियो। उन खां पोइ ईंदो आहे त कहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हांजा सब टाइटल जेके पाण लॻाईंदा आहियूं, मुंहिंजी वीडियो जी सिंधी में आहे, सब टाइटल ऐं इंग्लिश में ऑन करे छॾियां या उर्दू में लिखी छॾियां, त थी सघे उर्दू व्यूअर ऐं इंग्लिश व्यूअर खे बि हिन मां का सपोर्ट मिली सघे हा। त उन जे करे जेको तव्हां वटि घणा व्यूज़ जेके आहिनि व्यूज़ आया आहिनि या व्यूअर आया आहिनि उन जे बारे में हिते ॿुधाईंदो आहे।
उन खां पोइ हिते असांखे ॿुधाईंदो त वाइट टाइम फ्रॉम सब्सक्राइबरनि मञा तव्हांखे घणो वाइट टाइम मिलियो आहे ऐं नॉन सब्सक्राइब माण्हुनि मञा वाइट टाइम तव्हांखे घणो मिलियो आहे। त पाण खे नॉट सब्सक्राइबर मां जेको आहे 74.8% मिलियो आहे। जेके असांजा सब्सक्राइबर आहिनि उन्हनि मञा असांखे वाइट टाइम जेको 25.2% मिलियो आहे। वाट यूअर ऑडियंस वॉच, ही तव्हांजे लाइ तमामु इम्पोर्टेंट हूंदो पंहिंजे चैनल जे एसीओ खे सम्झण जे लाइ त असांजी ऑडियंस जेका आहे उहा छा पई ॾिसे। इन मञा असांखे इहो इशारो मिलंदो आहे त हिते अगरि तव्हां ॾिसंदो तव्हांजे चैनलनि में त हीअ अञा नओं आहे, इन जे करे हिते कोन थो एतिरो ॿुधाए। तव्हांजे चैनलनि में हिते काफ़ी सारा नाला ईंदा, उहे ॾिसिजो त उहे कहिड़े टाइप जा चैनल जेके आहिनि उन्हनि खे ॾिसनि पिया या उहे यूट्यूब ते जेको आहे उहो छा छा ॾिसनि पिया, जंहिंसां अव्हांखे ख़बर पवंदी त अव्हांजी वीडियो सही ऑडियंस वटि आहे या न। ईअं न को फिल्म जा जेको सीन या शॉट्स रखे थो ऐं उन जूं वीडियो अगरि नात सां गॾु उते शो थियनि पियो त इट मीन्स उन जा व्यूज़ घटि अचण जा चांसिस आहिनि। त मतिलबु जेका ऑडियंस नातूं ॾिसे पई शायदि उहा फिल्मूं न ॾिसे। त अहिड़े टाइप वारो जेको आहे उहो ॾिसो त मिसमैनेजमेंट त न आहे, ईअं न आहे मिसमैच त न आहे त ईअं न तव्हांजी वीडियोज़ जेके आहिनि उहे ग़लति माण्हुनि वटि वेंदियूं हुजनि जंहिंजे करे उहे नथा उन ते क्लिक कनि ऐं उन सां फ़ौरन ई तव्हांजा एरोज़ डाउन थी था वञनि ऐं व्यूज़ अचणु बंदि थी था वञनि। त हितां खां तव्हां उन मां अंदाज़ो लॻाए पंहिंजे चैनल जी एसीओ खे दुरुस्त करे सघो था। फॉर्मेट्स यूअर व्यूअर्स वॉच ऑन यूट्यूब, हिते तव्हां वटि 3 जे क़रीब लाइन हूंदियूं, तक़रीबन 3 खां 4, जंहिंमें ॿुधाईंदो त तव्हांजी वीडियो तव्हांजा जेके ऑडियंस आहिनि या जेके ॾिसंदड़ आहिनि उहे कहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ ॾिसंदा, जंहिंमें लॉन्ग वीडियो लिखियलु हूंदियूं, शॉर्ट वीडियो लिखियलु हूंदियूं ऐं लाइव लिखियलु हूंदो त तव्हांजा जेके व्यूअर्स आहिनि उहे कहिड़ो फॉर्मेट पसंदि कनि था, लॉन्ग वीडियोज़ खे वधीक पसंदि कनि था, शॉर्ट्स खे वधीक पसंदि कनि था। उन खां पोइ हूंदो बोथ, मतिलबु त उहो ॿिन्ही खे जेको आहे लॉन्ग वीडियो शॉर्ट वीडियोज़ ॿई ॾिसनि था। उन खां पोइ हूंदो लाइव, त उहे लाइव जेके माण्हू अचनि था उन्हनि खे केतिरो ॾिसनि था, उन मां तव्हां अंदाज़ो रखी लॻाए सघंदव त असांखे कहिड़े क़िस्म जो जेको आहे उहो कॉन्टेंट वधीक रखणु खपे त असांजा जेके ऑडियंस आहिनि उहे असांखे वधि खां वधि ॾिसनि। उन खां पोइ जेको आहे टैब जेको आहे उहो कम्यूनिटी टैब हुजे थो, इहो थोरो पर्सनल हुजे थो हर चैनल जो, त माना तव्हां वटि जेके तव्हांजा जेके बि सब्सक्राइबर आहिनि उन्हनि तव्हांखे कहिड़ा कमेंट्स कया ऐं तव्हां उन्हनि खे कहिड़ा रिप्लाई कया, ठीकु आहे। हिते उहा शइ हुजे थी। उन खां पोइ जेको आहे जंहिं ते डॉलर जी साइन आहे, ही अर्निंग जे मुतलिक़ हुजे थो। तव्हां जॾहिं यूट्यूब जा पार्टनर थींदो त पोइ तव्हां कहिड़नि कहिड़नि तरीक़नि सां जेको आहे यूट्यूब तां कमाए सघो था। उन खां पोइ जेको आहे चैट एंड ईमेल सपोर्ट, हिते जेको आहे उहो असीं यूट्यूब खां जेको आहे उहो चैट यूट्यूब जे नुमाइंदे सां चैट जे ज़रिए जीअं पाण व्हाट्सअप ते ॻाल्हायूं था ईअं ॻाल्हाए सघूं था, पर उन लाइ तव्हां वटि 1000 सब्सक्राइबर हुजणु ज़रूरी आहिनि, तॾहिं तव्हां लाइव वञी सघो था। ऐं हिन में ऑफिशियल जेको ऑफिस टाइम आहे उन में तव्हां हिननि सां कंहिं बि ज़बान में ॻाल्हाए सघो था। 24 कलाक तव्हां इंग्लिश में जेको आहे कंहिं टाइम बि तव्हां हिननि सां ॻाल्हाए सघो था। उन खां पोइ कॉपीराइट टूल मैच, इहे अञा फ़िलहालु पाण खे कोन मिलिया हूंदा जो अञा ताईं पंहिंजे चैनल एतिरी ग्रोथ कोन कई आहे। उन खां पोइ आहे नंबर 1 रीच रिक्वायरमेंट टू अप्लाई, ही उहे क्राइटेरिया आहिनि जेके हर यूट्यूबर खे पूरा करणा आहिनि, जिन ते अक्सरियत जेके आहिनि यूट्यूबर ॾिसंदा रहंदा आहिनि त असांजो वाइट टाइम ऐं असांजा सब्सक्राइबर पूरा थिया या न थिया। उन में जेको आहे असांजा हिन वक़्तु ताईं जेको आहे 3-4-5 ॾींहंनि में जेको आहे 22 सब्सक्राइबर थिया आहिनि ऐं असांखे 1000 जी रिक्वायरमेंट आहे। उन खां पोइ 5 पब्लिक वॉच आवर्स ॿुधाए थो जेको असांखे 4000 जी रिक्वायरमेंट आहे। उन खां पोइ 0 पब्लिक शॉर्ट्स व्यूज़, असांजा ताईं का बि हिन ते शॉर्ट अपलोड न आहे कई। उन ते 10 मिलियन जेके आहिनि उहे व्यूज़ खपनि ऐं असांखे 4000 कलाकनि जो जेको टाइम आहे उहो असांखे 365 ॾींहं यानी 1 साल जे अंदरि पूरो करिणो आहे ऐं 10 मिलियन व्यूज़ जेके आहिनि उहे शॉर्ट्स ते 90 ॾींहंनि में पूरा करिणा आहिनि। तॾहिं असीं यूट्यूब जो जेको आहे मोनिटाइज़ेशन क्राइटेरिया ते पूरा लहंदासीं। उन खां पोइ जेको आहे कंप्लीट द बेसिक्स, ही जेके पार्ट 2 में जेके आहिनि इहे कंप्लीट करणियूं हूंदियूं आहिनि, 2 स्टेप वेरिफिकेशन ऐं फॉलो कम्यूनिटी गाइडलाइंस। उन खां पोइ जेको आहे जेॾी महिल मथियों क्राइटेरिया पूरो थींदो त पोइ असीं 3 नंबर ते जेको आहे पास चैनल रिव्यू, चैनल खे जेको आहे उहो रिव्यू लाइ मोकिलींदासीं। जी दोस्तो, त हीअ असां जेको आहे उहो मुकमल तौर ते यूट्यूब स्टूडियो खे सम्झण जी कोशिशि कई 2 पार्टनि में। पहिरियों पार्ट जेको आहे उहो तमामु घणो दिलचस्प हो कीवर्ड वग़ैरह ॻोल्हण जे हिसाब सां, ऐं हिन में जेके शयूं असां सिखियूं आहिनि इहे अॻिते हली पाण जंहिं टाइम वीडियोज़ खे अपलोड करणु
ऐं वीडियोस जे मुतलिक़ एसियो कंदासीं, तॾहिं तव्हांखे ॿुधाईंदुसि हिन मां कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खे नज़र में रखी तव्हांखे कीवर्ड्स जेके आहिनि उहे पंहिंजी वीडियोस में लॻाइणा आहिनि, त जीअं तव्हांजी वीडियोस जेके आहिनि उहे यूट्यूब ते रैंक करे सघनि।